अस्सलाम वालेकुम मनायता मेहरबानो सिलसिलो आहे सिंधी फिल्म संसार जंहिंमें अव्हां खे भली कार ही दुनिया रंगनि जी ख़ुशबुनि जी रोशनियुनि जी जंहिंमें इहे सदाबहार वजूद आस्ते आस्ते असांखे यादि अची रहिया आहिनि बल्कि इन्हनि जी यादि त असां वटां कॾहिं वञे कान थी पर अक्सर जेके साम्हूं अचनि था उहे उन्हनि जी यादि जे रूप खे वधीक चिटो करे रहिया आहिनि। गुज़िरियल हफ़्ते असां सां ज़िक्र कयोसीं फिल्म नूरी जाम तमाचीअ जो ऐं उन सिलसिले सां अॼु ॿियो हिसो अव्हां जी ख़िदमत में पेश करणु चाहियूं था जंहिंमें असां सां असांजा मोज़िज़ महिमान मौजूदु आहिनि साईं वसीम साहिबु साईं ताज मुल्तानी साहिबु ऐं साईं मुसरत रज़ा साहिबु। चयो वेंदो आहे त जेके अदाकार परफॉर्मेंस ॾींदा आहिनि उहे सेल्यूलाइट ते त हमेशह जे लाइ मुंतक़िल थी वञनि था ऐं ख़ासि तौर ते एटेंडिंग खां पोइ जेका फिल्म जी सूरत हाल साम्हूं अचे थी त उहे पातशाह हमेशह जे लाइ रहिजी विया पर पोइ उन्हनि पातशनि में या त तारीफ़ हक़ु ठहे थी या उन्हनि जे बारे में बार बार ॻाल्हायो वेंदो आहे। मिसाल तौरु हिकिड़ी केमिस्ट्री हूंदी आहे जेका जोड़नि जे विच में हूंदी आहे मेल फीमेल कैरेक्टर्स जे विच में हूंदी आहे हीरो हीरोइन जे विच में जेको लाॻापो हूंदो आहे स्क्रीन ते उन जी केमिस्ट्री हूंदी आहे उहा कॾहिं कॾहिं बेनता दिलपज़ीर हूंदी आहे ऐं महसूसु थींदो आहे त जेके किरदार आहिनि पंहिंजो पाण में रली मिली विया आहिनि ऐं इहा ई हिकिड़ी फिल्म जी कामयाबु कैफ़ियत खे ज़ाहिर कंदी आहे। अॼु हिन प्रोग्राम जी शुरूआत में असीं अव्हां सां इशरत ऐं मुश्ताक चंगेज़ी साहिब जी जेका अदाकारी आहे उन जो हिकिड़ो क्लिप पेश करणु चाहियूं था फिल्म नूरी जाम तमाची में उन खां पोइ अव्हां जी ख़िदमत में वरी हाज़िर थियूं था। पहिरीं हिन क्लिप खे ॾिसी वठूं था। लम यलिद वलम यूलद ईयुन निजाबत किब्र किब्रिया तख्त तमाची जाम जो तू के रही छोकरी? मां नूरी आहियां। नूरी? हा नूरी। असां किथे आहियूं? असां? तू अकेलो आहीं? ओ छोकरी असां खे जवाब दे असीं किथे आहियूं? वरी असां खे ॿुधी नथो तू अकेलो आहीं। गुस्ताख छोकरी तोखे ख़बर ना है तू कैसा हम कलाम आहीं? हम कलाल? ही हम कलाल छा आहे? छोकरी मुंहिंजो नालो छोकरी नाहे मां नूरी आहियां सम्झई? छो ख़ैर त आहे नूरी? मूंखे कुझु चवण वारो ई कोन्हे। कंहिंखे बि पारां था ॾी पाण खे जाम तमाची थो सम्झे। जाम तमाची तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो? असां त फासिजी विया आहियूं केॾांहुं वञे बि त नथो। असांखे ख़बर न हुई त तूं असां मां बेज़ार थी पवंदी। घर आए महिमान जी अहिड़े नमूने बेइज़ती कई हूंदी इहो तव्हांजो वड़ हूंदो। सुल्तान मां हितां हलियो वेंदुसि पाण सां गॾु तुंहिंजी यादि बि खणी त कींझर जी गंदरी कॾहिं कमल आहे त कॾहिं कात। सुल्तान मूं इलियास खे घटि वधि पे ॻाल्हायो। ओह कीअं सम्झी वेठे त नूरीअ जी ज़ुबान मां तुंहिंजे लाइ कॾहिं को पारा तू निकिरंदो। वाह वाह छा त परफॉर्मेंस। वसीम साहब मुश्ताक साहब ऐं तव्हां हिकु दौर में हमअसर रहियो ऐं चयो बि वेंदो आहे त हिकु ॿिए जा तव्हां राइवल्स बि रहियो ऐं यकीननि इफ़्तिख़ार जेको हासिलु थियो हिकु चोटीअ ते पहुतो त ॿई ॼणा टॉप लेवल जे हीरोइन्स में शुमारु थींदा हुया। मुश्ताक साहब जो कमु तव्हांखे कीअं लॻंदो हो? सुठो माण्हू हो सुठो फ़नकारी कंदो हो पंहिंजे किरदार सां यानी कि जेको किरदार जी ज़रूरत हूंदी उहा पूरी कंदो हो ऐं मतिलबु सुठो माण्हू हो ऐं सुठो फ़नकार बि। अच्छा तव्हां ॿई हिक ॿिए जी फिल्मूं ॾिसंदा हुओ? बिल्कुलु। ऐं हिक ॿिए ते तनक़ीद बि कंदा हुयो? न असां तनक़ीद न कई। तनक़ीद न कंदा हुआ? असां चवंदासीं बाबा तूं सुठो आहीं। त हिक ॿिए जे जेको जॾहिं माण्हू सीनियर थी वञे थो ऐं परफॉर्मेंस जे लिहाज़ खां अॻिते अचे थो त थोरी थोरी उणायुनि जी ख़बर बि पए थी त हिक ॿिए खे सलाह कोन ॾिबी? साईं ॾिसो न ग़लतियूं ऐं मिस्टेक्स घटिताई हर कंहिं इंसान में हूंदी आहे। इंसानु उहो न आहे जेको मां पाण खे सम्झो मां फ़रिश्तो आहियां। ग़लती त थींदियूं आहिनि अहिड़ी त ॻाल्हि कान्हे लेकिन पोइ बि पंहिंजी जाइ ते मुश्ताक चंगेज़ी बिल्कुलु बहितरीनु पंहिंजी जाइ ते हुन सां गॾु हिकिड़ी फिल्म कई असां ॿिन्हिनि जी हिकिड़ी फिल्म आहे गॾु। जी कहिड़ी? प्यार कयो सिंगार। जी
ऐं सिंधी फिल्मनि जी कलर फिल्म बि पहिरीं इहा फिल्म जी। आहे, रंगीन फिल्म। असां ॿिनि हुन में फिल्म कमु कयो ऐं सुठे तरीक़े सां हुन पंहिंजो किरदारु अदा कयो, मूं पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं आवाम ॾिठो, आवाम पसंदि कयो, आवाम जे साम्हूं असांजो रिज़ल्ट। मुसरत, जॾहिं असीं लीजेंड्स खे साम्हूं ॾिसूं था ऐं ख़ासि तौर ते एॾा वॾा अदाकार जॾहिं असां हयातीअ जे बारे में गुफ़्तगू कनि था, परफॉर्मेंस जे बारे में गुफ़्तगू कनि था, त हिकिड़ो वॾो अदाकार कीअं ठहे थो, कीअं तयारु थिए थो? जेतिरो सुठो माण्हू हूंदो, जेतिरो सुठो हुनजो अंदरु हूंदो, होॾो वॾो फ़नकार थींदो। मिसाल तौरु मां इन ॻाल्हि खे ईअं वठां त जीअं मुश्ताक चंगेज़ी साहिब सां तव्हांजो रिश्तो आहे, रिश्तो बि हुयो साईं, ब्रदर लाओ तव्हांजो, हा। ऐं तव्हां हुनखे वेझो खां बि ॾिठो, तव्हां हुनखे स्क्रीन ते बि ॾिठो, त हुनजी जेका अदाकारी आहे, जेको कुझु हाणे ॾिठोसीं, तव्हां छा चवणु चाहींदो, तव्हां छा था महसूसु कयो हुनजे बारे में? डॉक्टर साहिबु हिन करे न त माना मुश्ताक भाई सां मुंहिंजो रिश्तो हुयो, सिंधी फिल्मुनि में हीरो त पोइ मुश्ताक चंगेज़ी हुयो। माना तव्हां जॾहिं बि को सिंधी फिल्मनि जे हवाले सां का ॻाल्हि ॿोल कंदो त तव्हां मुश्ताक चंगेज़ी, चकोरी, महापारा ऐं वसीम भाई, इन्हनि जो ज़िक्र जेको आहे ज़रूरु ईंदो। माना हीरो जी ॻाल्हि कजे त वसीम भाई या पोइ मुश्ताक चंगेज़ी साहिबु। मुश्ताक भाई जेको हुयो एक्टर भलो हुयो न, सुठो हुयो, जेको बि हुयो, माण्हू ॾाढो भलो हुयो। मूंखे यादि आहे त मां 2 महीने जी छुटियूं थियूं मुंहिंजूं स्कूल जूं, त मां कराची आयुमि, त नाज़माबाद में घर हुयो मुश्ताक भाई जो। त सुबुह मूंखे उथारी, मूंखे काके उठ चल, तेरे को गोल बाग से हलवा पूड़ी खिला के लाऊं। त ॾाढो प्यारु कंदो हुयो साईं, ऐं ॾाढियूं यादूं आहिनि मुश्ताक भाई जी बि, ऐं ॾाढो भलो इंसानु हुयो। एक्टर बि पंहिंजी जॻह ते तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे। अच्छा, भला तव्हां हुनजी शूटिंग ते तव्हां वेंदा हो, कॾहिं तव्हां हुनजी शूट मां करे वियो ॾिठो? आहियां साईं, इहो जेको मां ॿुधायो तव्हांखे, इहो नसरपुर ताजपुर में बि शूटिंग ते वञणु थींदो हो साईं। असांजो जॾहिं 2 महीने जी छुटी थींदी आहे स्कूल में, जी, उन टाइम में जेका शूटिंग अची वेंदी हुई त असां कॾहिं वेंदा हूंदासीं। तव्हांखे हुनजी का मतिलबु फिल्म यादि आहे जंहिंमें तव्हां हुनजी शूटिंग ॾिठी हुजे? मां इहो तव्हांखे ॿुधायो न, इहो जेको फिल्म हुई नसरपुर ताजपुर में जेका शूटिंग थी हुई, जी, उन में मां हुते वियुसि जिते हैबत जमील साहिब सां मुलाक़ात थी, जी हा, उहा शूटिंग मां ॾिठी। ऐं मॉडर्न स्टूडियो में हिकिड़ी फिल्म जी शूटिंग उन जो नालो बि थी वियो आहे, उहे बि मां ॾिठी हुयमि नंढपण में। ऐं इहो जॾहिं ज़िक्र थींदो घूंघट लाइ कंवार जो, त तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त हुनजी रिकॉर्डिंग में बि मां हुते मौजूदु हुयुसि। ठीकु आहे। फोटोग्राफर तमामु वॾो हो, चयो वञे थो त हुनजी फोटोग्राफी हिकिड़ी बेमिसल हूंदी हुई। यस, बाय प्रोफेशन मुश्ताक भाई फोटोग्राफर हुयो। जी हा, हुन स्टिल फोटोग्राफरी में न तमामु कमाल हासिलु हुयो उन्हनि खे। उन्हनि खे जेको डायरेक्शन में उनखे मुश्ताक भाई खे फोटोग्राफरी जेका आहे उहा कमु आई, पाण बि डायरेक्शन कई फिल्मुनि में। त उहो जेको बेसिक ठहियलु हुई फोटोग्राफरी जी, कैमरा सेंस, फ्रेम सेंस, मुश्ताक भाई खे हुतां स्टिल फोटोग्राफर खे मां मिली। मुसरत ॻाल्हि कनि पिया त स्टिल फोटोग्राफी जी, असां वटि मोबाइल फोटोग्राफी आहे, मूविंग फोटोग्राफी आहे, यानी फिल्म आहे, ऐं चाहींदासीं त हुन फिल्म ते वरी निगाह विधूं। असां वटि गानो आहे, असां इश्क मरींदा, ढोलण वल वल क़तल करींदा। छा फोटोग्राफी आहे, छा हुस्नाकी आहे, छा मंज़र आहे, स्क्रीन असांजो मुंतज़िर आहे।
मन त महिरबानो हिन फिल्म जा जेकॾहिं असां आइटम ॾिसूं था त हिक खां हिकु आइटम असां वटि मौजूदु आहे इन्हनि आइटम्स जो हिकिड़ो लूप बि अव्हांजी ख़िदमत में पेश करणु चाहियूं था पर उन खां पहिरीं चाहींदासीं त कुझु प्रोफाइल्स तव्हांजी ख़िदमत में पेश कया वञनि। असां वटि पहिरियों प्रोफाइल आहे मोहम्मद यूसुफ जो। मोहम्मद यूसुफ जो आवाज़नि जो यूसुफ हुयो। 14 जनवरी 1940 ते हैदराबाद शहर जे 3 नंबर तलाह जे दीन अली शाह पाड़े में जग मशहूर ढोलक नवाज़ लोंग फ़क़ीर जे घर में ॼाओ। संदसि चाचो ऐं पोइ सोहरो ज़वार बसंत सिंध जो नाले वारो शहनाई नवाज़ हुयो। इब्तदाई तइलीम त स्कूल में वरिताई पर पोइ मौसीक़े जी सुती ॼण खेसि घोटे पियारियल हुई। जे लोंग फ़क़ीर खे मजबूर कयो त ख़ान साहब मंसूर अली ख़ान वटि मोहम्मद यूसुफ खे शागिर्दीअ लाइ वठी वञे। संदे 14 साल हुन उस्ताद जी ख़िदमत में गुज़ारिया ऐं छा त फैज़ हासिलु कयईं। 1967 खां शेरो फिरोज़ लाइ रशीद अहमद लाशरी जा ॿोल राहत मिले थी दर्द में हुन छा ॻाया ऐं ग़ुलाम अली साहब खेसि छा त कंपोज़ कयो जो पोइ संदसि नालो सिंधी फिल्मुनि जे प्लेबैक लाइ लाज़िम मलज़ूम बणिजी वियो। खेसि सभ खां वधीक सिंधी फिल्मी गाननि जी गायकीअ जो एज़ाज़ बि हासिलु आहे। मुहबत जे आलमी ॾींहं जी तारीख़ यानी 14 फरवरीअ ते साल 1997 में हिन सुरनि सां सथियल वजूद मोकिलायो ऐं कोटड़ीअ में हिक घाटे वण हेठां कची क़बर में आरामी आहे। मोहम्मद यूसुफ खे सिंधी फिल्मुनि में जीअं अर्ज़ु कयोसीं त वधि खां वधि प्लेबैक जो एज़ाज़ु हासिलु आहे त संदसि फिल्मूं आहिनि शेरो फिरोज़, चांडोकी, नूरी जाम तमाची, घूंघट लाइ कुंवार, रंग महल, पन्नो आकिल, लैला मजनू, महबूब मिठा, मिठड़ा शाल मिलन, बादल, सोरठ, जीजल माउ, अलबेली, सोढा पुट सिंध जा, प्यार तां सदके, ग़ैरत जो सवाल, बादल ऐं बरसात, रत जा रिश्ता, सिंधड़ीअ तां सदके, धरती लाल कुंवार, अचु त भाकुर पायूं, रत ऐं अजरक, बरसात जी राति, जानू धाड़ेल, कुर्बानी, दुश्मन, अली गौहर, पुकार, शहीद ऐं जीए लतीफ़। ॿियो प्रोफाइल उस्ताद ग़ुलाम अली साहब जो। सिंधी फिल्मुनि जी मौसीक़े में सभ खां वधीक फिल्मुनि में मयार तोड़े मिक़दार जे हवाले सां ख़िदमतुनि जो साहिरो ग़ुलाम अली जे सार आहे। छंछरु 23 नवंबर 1930 ते हैदराबाद में ॼमंदड़ ग़ुलाम अली शेख नूर मोहम्मद हाई स्कूल मां 1949 में मैट्रिक पास करे किताबी इल्म मां झकाई हासिलु कई। पर उन खां अॻु 1945 में हुन 12 साल जी ॼमार में जोधपुर जे महाराजा अमीर सिंह जे भाउ जसवंत सिंह जी शादीअ में पंहिंजे वालिद अब्दुल वाहिद शेख सां गॾिजी मुकमिल परफॉर्मेंस ॾेई पंहिंजी फ़नी कैरियर जी शुरूआति कई। नंढपण में अदाकारी सां घणो चाह रखंदड़ ग़ुलाम अलीअ आसी उर्फ़ लोफर नाले स्टेज ड्रामो पेश करे ऐं उन में अदाकारी करे नंढड़ी ॼमार में ई घणी शोहरत माणी। 1953 में खेसि शेख हसन उमर मारवीअ में खेत जो किरदारु ॾिनो। शेख हसन सां ग़ुलाम अली खे इस्माइल बिन वासिफ़ साहब मिलायो हो। ग़ुलाम अलीअ इस्माइल बिन वासिफ़ सां ॻाल्हि कई त खेसि कंपोज़िंग जो बेहद शौक़ु आहे, जीअं वरी उहा ॻाल्हि शेख हसन साहब सां कई हुई। शेख साहब कुझु धुनूं ॿुधण जी फरमाइश कई, जंहिं वक़्तु ग़ुलाम अलीअ नज़ीर बेगम जे आवाज़ में रशीद अहमद लाशरी जूं सिटूं कंपोज़ कयूं, दिलि मुंहिंजी धड़के अखि मुंहिंजी फड़के। शेख साहब धुन ॿुधी निगत सुल्ताना खां राय वरिती जेका पाण सुरनि में गुम हुई। फ़ैसिलो थी वियो, ग़ुलाम अलीअ खेत जो किरदारु छॾियो ऐं कंपोज़र थी वियो ऐं कंपोज़र बि अहिड़ो जेके कुदरत सभिनी खां मुमताज़ मक़ाम हासिलु करायो। ग़ुलाम अली साहब 18 अगस्त 1996 ते वफ़ात कई ऐं हैदराबाद में आसूदे ख़ाक आहे। संदसि सिंधी फिल्मूं आहिनि उमर मारवी, परदेसी, शेरो फिरोज़, चांडोकी, नूरी जाम तमाची, पन्नो आकिल, महबूब मिठा, मिठड़ा शाल मिलन, जीजल माउ, अलबेली, प्यार कयो सिंगार, प्यार तां सदके, मुंहिंजो प्यार पुकारे, रत जा रिश्ता, सिंधड़ीअ तां सदके, रत ऐं अजरक, धरती ऐं आकाश, उम्मीद, ममता, सूरमी सिंधु जी, हौजमालो, दुश्मन, अली गौहर, बेवस, जीए लतीफ़, मुहबशीती। तंहिंखां सवाइ अनरिलीज़ थियल 2 फिल्मूं आहिनि आई मुंद बहार ऐं क़िस्मत कई जुदाई। असां अव्हांजी ख़िदमत में लूप पेश करणु चाहियूं था गाननि जो, ज़ंजीर हिकिड़ी पेश करणु चाहियूं था नूरी जाम तमाची जे गाननि जी। अचो त उन ज़ंजीर जी कड़ियुनि खे ग़ौर सां महसूसु कयूं था। मारे छड़ो तुझे प्यार ला बेड़ो तुझो पार थींदो, बेड़ो तुझो पार थींदो, मुंदे बाग बहार ला बेड़ो तुझो पार थींदो, बेड़ो तुझो पार थींदो, मारे छड़ो तुझे प्यार ला।
असीं पंहिंजी हिन निशस्त जी इख़्तिताम आहिस्ते आहिस्ते वञूं पिया था ऐं यकीनन नूरी जाम तमाचीअ ते जेको असां सिलसिलो ॿिनि क़िस्तुनि जो अवां जी ख़िदमत में पेश कयोसीं उहो बि यकीनन पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थो। वसीम साहब, आख़िरी नोट चाहींदासीं त तव्हां कुझु लफ़्ज़ हिन फिल्म जे बारे में असांखे चओ या ॿुधायो नूरी जाम तमाची जे बारे में। नूरी जाम तमाची तारीख़ी फिल्म आहे ऐं तारीख़ी फिल्म ठाहिण में शेख हसन साहब जो पंहिंजी मिसाल आहे। सही। पहिरीं हुन तारीख़ी फिल्म ठाही उमर मारी जी, उन खां पोइ नूरी जाम तमाची, पोइ वरी हुन फिल्म ठाही सोरठ। ॾाढी कोशिशि ॾाढी महिनत सां ठाही, सुठो बिज़नेस बि कई। अच्छा, हा, ठीकु। फिल्म नूरी जाम तमाची ईअं आहे त नूरी जाम तमाची लतीफ़ सरकार जो दास्तान ऐं दास्तान सीना बसीना मुंतक़िल थींदा अचनि था असां ताईं इहे पहुता आहिनि त यकीनन अॻियां बि इहे सफ़र जारी रखंदा, पोइ भले उहो सेल्युलाइट ते हुजे या उहो सीना बसीना ॿुधायल हुजे, पर चाहींदासीं त हीअ जेके फिल्मूं आहिनि उन्हनि खे बि यादि रखिजे, उन्हनि जी अदा कयल किरदार निगारी बि असां खां कॾहिं विसरणु न घुरिजे। इख़्तिताम चाहींदासीं हिन आख़िरी ॿिए हिसे जो असांजे हिकु गीत ते पंहिंजी मोहबतुनि सां असांखे सरफ़राज़ कजो पिया ऐं हमेशह कोशिशि कंदासीं त वधि खां वधि निशस्तूं अवांजी ख़िदमत में पेश कयूं। इजाज़त ॾींदा फ़ियमाल हिन आइटम ते पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया। अल्लाह वाहे। साथ